ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 17/2/2025। मिठा मिठा बाप जरा चवंदा मीठे मीठे ॿार, बाप तव्हांजो महिमान ठही करे आया आहिनि त तव्हांखे आदर करिणो खपे। जीअं प्रेम सां सॾु कयो आहे हीअं आदर बि करिणो आहे, निरादर न थिए। प्रश्न आहे, कहिड़ो नशो तव्हां ॿारनि खे सदा चढ़ो रहे? यदि नशो न चढ़ंदो त छा चईंदासीं? उत्तर आहे, ऊची ते ऊची आसामी हिन पद दुनिया में असांजो महिमान ठही करे आयो आहे। इहे नशो सदा चढ़ो रहे, परंतु नंबरवार इहे नशो चढ़ंदो आहे। कई त बाप जो ठही करे बि संशय बुद्धि ठही हथ जोड़े वेंदा आहिनि, हथ छॾे छॾंदा आहिनि। कई त बाप जो ठही करे संशय बुद्धि ठही हथ छॾे हली वेंदा आहिनि। चईंदासीं हिननि जी तक़दीर। ओम शांति। ओम शांति। 2 बारी चइणो पए। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि कि हिकु बाबा आहे, ॿियो दादा आहे, ॿई इकट्ठा आहिनि। भॻवान जी महिमा बि केतिरी ऊची कंदा आहिनि, परंतु अक्षर केतिरो सिंपल आहे। गॉड फादर, सिर्फ़ु फादर न चईंदा, गॉड फादर उहा आहे ऊच ते ऊच। उन्हनि जी महिमा बि ऊच आहे न। हुननि खे सॾु बि पद दुनिया में कंदा आहिनि, ख़ुदि अची करे बतलाईंदा आहिनि कि मूंखे पद दुनिया में ई सॾु कंदा आहिनि, परंतु पतित पावन उहो कीअं आहे, कॾहिं ईंदो आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। अधकल्प सत्य त्रेता में कंहिंजो राज्य हुयो, कीअं हुयो, कंहिंखे इहो पतो ई न आहे। पतित पावन बाप ईंदा आहिनि बि ज़रूरु। उन्हनि खे कोई पतित पावन चईंदा आहिनि, कोई लिबरेटर चईंदा आहिनि, पुकारंदा आहिनि कि स्वर्ग में वठी हलो। सभिनि खां ऊचे ते ऊचो आहे न। उन्हनि खे पतित दुनिया में सॾु कंदा आहिनि कि अची करे असां भारतवासियुनि खे श्रेष्ठ ठाहियो। उन्हनि जो पोज़ीशन केॾो वॾो आहे, हाईएस्ट अथॉरिटी आहे, उनखे सॾु कंदा आहिनि। बाक़ी जबकि रावण राज्य आहे, न त हिन रावण राज्य सां केरु छुड़ाए। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ॿार ॿुधंदा आहियो त नशो बि चढ़ो रहणो खपे, परंतु एतिरो नशो चढ़ंदो न आहे। शराब जो नशो सभिनि खे चढ़ंदो आहे, शराब जो नशो सभिनि खे चढ़ंदो आहे, इहो नशो न चढ़ंदो आहे। हिन में धारणा जी ॻाल्हि आहे, तक़दीर जी ॻाल्हि आहे। त बाप आहे ॾाढी वॾी आसामी। त बाप आहे वॾी आसामी। तव्हां में बि कोई जो पूरो निश्चय न रहंदो आहे। कई खे निश्चय अगरि सभिनि खे हुजे त संशय में अची करे भॼन छो, बाप खे भुलिजी वेंदा आहिनि। बाप जा ठहिया पोइ बाप जे लाइ कोई संशय बुद्धि न थी सघंदो आहे। परंतु इहे बाप आहे वंडरफुल। गायन बि आहे न, आश्चर्यवंत बाबनि जो। आश्चर्यवंत बाबा खे ॼाणंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि, पोइ ॿुधाईंदा आहिनि। ओह माया पोइ संशय बुद्धि ठाहे छॾी। बाप सम्झाईंदा आहिनि हिन भक्ति मार्ग जे शास्त्र में कोई सार न आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे कोई बि ॼाणंदो न आहे। तव्हां ॿारनि में बि मुश्किल कोई ठहरी सघंदा आहिनि। तव्हां बि फील कंदा आहियो कि यादि स्थाई न ठहरंदी आहे। असां आत्मा बिंदी, बाबा बि बिंदी। उहा असांजो बाबा आहे। उन्हनि खे पंहिंजो शरीर त आहे न। चईंदा आहिनि मां हिन तन जो आधार वठंदो आहियां। मुंहिंजो नाम शिव आहे। मुंहिंजे आत्मा जो नाम कॾहिं बदिलंदो न आहे। तव्हांजे शरीर जा नाम बदिलंदा आहिनि, शरीर ते नाम पईंदो आहे। शादी थींदी आहे त नाम बदिली कंदा आहिनि, पोइ उहो नाम पको करे वठंदा आहिनि। त हाणे बाप चईंदा आहिनि इहे बि पको करे वठो कि असां आत्मायूं आहियूं। इहो बाप परिचय ॾिनो अथई। जॾहिं अत्याचार ऐं ग्लानी थींदी आहे
तॾहिं मां हिन सृष्टि ते ईंदो आहियां। कोई अक्षरनि खे बि पकड़णो न आहे, है न। कोई अक्षरनि खे बि पकड़णो न आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मूंखे पत्थर पितर में ठोके केतिरी ग्लानी करे छॾी अथनि। त बाबा चवनि था कोई अक्षरनि खे बि पकड़णो न आहे, दुनिया जीअं बाबा चईंदा आहिनि हीअं न अक्षरनि खे पकड़े छॾियो। बाबा चईंदा आहिनि मूंखे पत्थर ठिकर भितर में ठोके केतिरी ग्लानी करे छॾी अथनि। इहा बि नई ॻाल्हि न आहे। कल्प कल्प ईअं पतित ठही ऐं ग्लानी कंदा रहंदा आहिनि। तॾहिं मां ईंदो आहियां, तॾहिं बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। कल्प कल्प मुंहिंजो पार्ट आहे। इन में अदली बदली न थी सघंदी आहे। ड्रामा में नूंद आहे। तव्हांखे कई चईंदा आहिनि सिर्फ़ु भारत में ई ईंदा आहिनि। कोई भारत ई सिर्फ़ु स्वर्ग ठहींदो? छा भारत ई सिर्फ़ु स्वर्ग ठहींदो? चओ हा। इहा त अनादि अविनाशी पाठ ॻायल आहे। बाप केतिरा ऊचे ते ऊचा आहिनि। पतितनि खे पावन ठाहिण वारो बाप चईंदा आहिनि मूंखे सॾु कंदा ई आहिनि इन पतित दुनिया में। मां त सदा पावन आहियां न। मूंखे पावन दुनिया में सॾु करिणो खपे न, परंतु न, पावन दुनिया में मूंखे सॾु करण जी दरकार ई न आहे। पतित दुनिया में ई सॾु कंदा आहिनि कि अची करे पावन ठाहियो। मां केतिरो वॾो महिमान आहियां। अधु कलाकु मूंखे यादि कंदा आहियो। हिते कोई वॾो आदमी खे सॾु कंदा आहिनि। सॾु करणु हिते कोई वॾे आदमी खे सॾु करणु करे हिकु ॿ वर्ष सॾु करनि। फलाणे हिन वर्ष न त ॿिए वर्ष ईंदो। इन्हनि खे त अधु कल्प सां यादि कंदा आहिनि। इन्हनि जे अचण जो पार्ट त फिक्स थियो न। इहे कंहिंखे बि पतो न आहे। ॾाढो ऊच ते ऊच बाप आहे। मनुष्य बाप खे हिकु ॿियो त प्रेम हिकु ॿ त बाबा चईंदा आहिनि मनुष्य बाप खे हिकु तरफ़ प्रेम सां सॾु कंदा आहिनि, ॿियो तरफ़ महिमा में दाग लॻाए छॾींदा आहिनि। वास्तव में इहे वॾे ते वॾो गेस्ट ऑफ ऑनर आहे। वॾी महिमा करण वारो महिमान, वॾी महिमा वारो महिमान जंहिंजी ऑनर महिमा खे दाग लॻाए छॾींदा आहिनि। चई ॾींदा आहिनि उहो पत्थर टिकर सभिनि में आहे। केतिरे हाईएस्ट अथॉरिटी आहे। सॾु बि ॾाढो प्रेम सां कंदा आहिनि, परंतु बिल्कुलु बुद्धू आहे, है न। केतिरो हाईएस्ट अथॉरिटी आहिनि। सॾु बि ॾाढो प्रेम सां कंदा आहिनि, परंतु बिल्कुलु बुद्धू आहिनि। मां ई अची करे पंहिंजो परिचय ॾींदो आहियां कि तव्हांजो मां फादर आहियां। मूंखे गॉड फादर चइबो आहे न। मूंखे गॉड फादर चइबो आहे। जॾहिं सभु रावण जी क़ैद में थी वेंदा तॾहिं ई बाप खे अचिणो हूंदो आहे। छोकी सभु भक्तियूं अथवा ब्राइड्स सीतायूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि जॾहिं तव्हां सभु आत्मायूं रावण जी क़ैद में थी वेंदा तॾहिं मां ईंदो आहे पंहिंजी सीताउनि ब्राइड्स खे छुड़ाइण। बाप आहे ब्राइड ग्रूम राम। हिकु सीता जी ॻाल्हि न आहे। सभु सीताउनि खे रावण जी जेल सां छुड़ाईंदो आहे। इहे बेहद जो बाप आहे। ये पुराणी पतित दुनिया आहे न। हिनखे पुराणो थियणो आहे, पोइ नयो थियणु एक्यूरेट आहे। ये शरीर आदि त कोई जल्दी पुराणा थी वेंदा आहिनि, कोई जास्ती टाइम लॻंदो आहे। ये ड्रामा एक्यूरेट नूंद आहे न। पूरा 5000 वर्ष पोइ मूंखे अचिणो पवंदो आहे। मां ई अची करे पंहिंजो परिचय तव्हांखे ॾींदो आहियां। सृष्टि चक्र जो राज बि सम्झाईंदो आहे। कंहिंखे बि न मुंहिंजी पहचान आहे, न ब्रह्मा विष्णु शंकर जी, न लक्ष्मी नारायण, न राम सीता जी। ऊच ते ऊच एक्टर्स ड्रामा जे अंदरि त इहे ई आहिनि। त मनुष्यनि जी ॻाल्हि आहे न।
कोई 8-10 भुजा वारे मनुष्यनि जी ना विष्णु के 4 भुजूं छो ॾेखारींदा आहिनि, रावण के 10 शीश छो ॾेखारींदा आहिनि, इहे बि कंहिंखे पतो न आहे। बाप ई अची करे सॼे वर्ल्ड जी आदि मध्य अंत जी नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि मां वॾे त वॾो गेस्ट आहे, परंतु मां गुप्त आहियां। इहे बि सिर्फ़ु तव्हां ई ॼाणंदा आहियो, परंतु ॼाणंदा उहे बि भुलिजी वेंदा आहिनि। उन्हनि जो केतिरो रिगार्ड रखिणो खपे, उन्हनि खे यादि करिणो खपे। आत्मा बि निराकार, परमात्मा बि निराकार। इन्हनि में फोटो जी ॻाल्हि न आहे। तव्हांखे त आत्मा निश्चय करे बाप खे यादि करिणो है न। असांखे त आत्मा निश्चय करे बाप खे यादि करिणो, देह अभिमान छॾिणो। त सदैव अविनाशी चीज़ खे ॾिसणो खपे न। मतिलबु आत्मा खे ॾिसणो खपे। तव्हां विनाशी देह खे छो ॾिसंदा आहियो? देही अभिमानी ठहो। इन में ई महिनत आहे। जेतिरो यादि में रहंदो ओतिरो कर्मातीत अवस्था खे पाए उच्च ते उच्च पद पाईंदा। बाप ॾाढी सहज योग अर्थात यादि सेखारींदा आहिनि। योग त अनेक प्रकार जा आहिनि। यादि अक्षर ई यथार्थ आहे, है न। योग त अनेक प्रकार जा आहिनि। यादि अक्षर ई यथार्थ आहे। परमात्मा बाप खे यादि करण में ई महिनत आहे। कोई वीर लोग सच ॿुधाईंदा आहिनि कि असां एतिरो समय यादि में रहियासीं। यादि कंदा ई न आहिनि त ॿुधाइण में लज्जा ईंदी आहे। लिखंदा आहिनि सॼे ॾींहं में 1 घंटो यादि में रहिया, त लज्जा अचणी खपे न। अहिड़ो बाप जेके राति ॾींहुं यादि करिणो खपे ऐं सिर्फ़ु 1 घंटो यादि कंदा आहिनि, हिननि में ॾाढी गुप्त महिनत आहे। बाप खे सॾु कंदा आहिनि त दूर सां अचण वारो गेस्ट थियो न। बाप चईंदा आहिनि मां नई दुनिया जो गेस्ट न ठहींदो आहे, ईंदो ई आहे पुराणी दुनिया में। नई दुनिया जी स्थापना अची करे कंदो आहे। उहा पुराणी दुनिया इहे बि कोई यथार्थ, इहा पुराणी दुनिया आहे, इहे बि कोई यथार्थ न ॼाणंदा आहिनि। नई दुनिया जी आयु ई न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे नॉलेज मां ई अची करे ॾींदो आहे। पोइ ड्रामा अनुसार इहा नॉलेज गुम थी वेंदी आहे। पोइ कल्प पोइ इहो पार्ट रिपीट थींदो। मूंखे सॾु कंदा आहिनि, वर्ष शिव जयंती मल्हाईंदा आहिनि। जो थी करे वियो उन्हनि जी वर्ष जयंती मल्हाईंदा आहिनि। वर्सी मल्हाईंदा आहिनि। शिव बाबा जी बि 12 मास में जयंती मल्हाईंदा आहिनि, परंतु उहे कॾहिं ईंदा आहिनि कंहिंखे बि पतो न आहे। परंतु कॾहिं मल्हाईंदा आया आहिनि, कॾहिं खां मल्हाईंदा आया आहिनि, इहे कंहिंखे बि पतो न आहे। सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि कि लख वर्ष थिया। कलयुग जी आयु ही लख वर्ष लिखी छॾी अथनि। बाप चईंदा आहिनि इहे 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे। बराबरि इन्हनि देवताउनि जो भारत में राज्य हुयो। त बाप चईंदा आहिनि मां भारत जो वॾो महिमान आहियां। मूंखे अधु कल्प खां निमंत्रण ॾींदा आया आहिनि। जॾहिं ॾाढो दुखी थी वेंदा आहिनि न, त चईंदा आहिनि हे पतित पावन अचो। मां आयो बि पतित दुनिया में आहियां। रथ त असांखे खपे न। आत्मा आहे अकाल मूर्त। उन्हनि जो इहे तख़्त आहे न। बाप बि अकाल मूर्त हिन तख़्त ते अची करे विराजमान थींदा आहिनि, है न। बाप बि आहे अकाल मूर्त हिन तख़्त ते, ब्रह्मा बाबा जे शरीर जे तख़्त ते अची करे वेहींदा आहिनि। इहे ॾाढी रमणी ॻाल्हियूं आहिनि। कोई ॿुधे त चकित थी वञे। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार मुंहिंजी मत ते हलो। सम्झो शिव बाबा मत ॾींदा आहिनि। शिव बाबा मुरली हलाईंदा आहिनि। इहे चई ॾींदा आहिनि मां बि उन्हनि जी मुरली ॿुधी करे पोइ वॼाईंदो आहियां। ॿुधाइण वारो त उहो आहे। इहे नंबर 1 पूज्य, पोइ नंबर 1 पुजारी ठहे ब्रह्मा बाबा।
हाणे इहे पुरुषार्थ ई आहे न। ॿारनि खे हमेशह सम्झणो खपे असांखे शिव बाबा जी श्रीमत मिली आहे। अगरि कोई उल्टी ॻाल्हि बि थी त उहो सुल्टी करे ॾींदा। इहे अटूट निश्चय आहे त रिस्पॉन्सिबिलिटी शिव बाबा आहे, रिस्पॉन्सिबल शिव बाबा आहे। इहे ड्रामा में न हूंदा। मतिलबु बाबा शिव बाबा जो असांखे चईं अगरि असां उहो करे छॾियो त रिस्पॉन्सिबल शिव बाबा थी वेंदा आहिनि। अगरि असांजे जो निमित आहिनि, असां हुननि खे बि मञी करे हलंदा आहियूं न कि शिव बाबा जी मत सम्झो कंहिंखे सम्झ में नथी अचे ऐं उहो कंहिंखां पुछनि कि अहिड़ी हालति में शिव बाबा छा चईंदा आहिनि, अगरि उहो करे त बि उहा हुनजो रिस्पॉन्सिबल शिव बाबा थी। इहे ड्रामा में न हूंदा। विघ्न त पवणा ई आहिनि, ॾाढे कड़े ते कड़े विघ्न पवंदा आहिनि। पंहिंजे ॿारनि ते बि विघ्न पवंदा आहिनि, पंहिंजे ॿारनि जा बि विघ्न पवंदा आहिनि। त हमेशह सम्झो शिव बाबा सम्झाईंदा आहिनि त यादि रहंदी। कई ॿार सम्झंदा आहिनि या ब्रह्मा बाबा मत ॾींदा आहिनि, परंतु न, शिव बाबा ई रिस्पॉन्सिबल आहे। परंतु देह अभिमान आहे त घड़ी घड़ी हिननि खे ॾिसंदा रहंदा आहिनि। शिव बाबा केतिरो वॾो महिमान आहे न। त बि रेलवे आदि वारा थोरी ॼाणंदा आहिनि निराकार खे कीअं पहचाननि व सम्झनि। उहो त बीमार थी न सघे त बीमारी आदि जो कारण इन्हनि जो कारण ॿुधाईंदा आहिनि। त बीमार आदि जो इन्हनि जो कारण ॿुधाईंदा आहिनि ब्रह्मा बाबा जो। उहो छा ॼाणनि हिन में केरु आहे। तव्हां ॿार बि नंबरवार ॼाणंदा आहियो, उहो सभी आत्माउनि जो बाप आहे। ईअं पोइ प्रजापिता मनुष्यनि जो बाप आहे। त इहे ॿई बाप दादा केतिरा वॾा गेस्ट थी विया न। बाप चईंदा आहिनि जो कुझु थींदो आहे ड्रामा में न हूंदा। मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। नूंद बग़ैर कुझु करे न सघंदो आहे। माया बि ॾाढी दुस्तर आहे। राम ऐं रावण ॿिन्हिनि जो पार्ट आहे। ड्रामा में रावण चैतन्य हूंदो त चईंदा मां बि ड्रामा अनुसार ईंदो आहे। इहे दुख सुख जो खेल आहे। सुख नई दुनिया में आहे, दुख पुराणी दुनिया में आहे। नई दुनिया में थोड़ा मनुष्य, पुराणी दुनिया में केतिरा ढेर मनुष्य हूंदा आहिनि। पतित पावन बाप खे सॾु कंदा आहिनि कि अची करे पावन दुनिया ठाहियो। श्री पावन दुनिया में ॾाढा सुख हुयो, हिन करे ई कल्प कल्प पुकारंदा ई रहंदा आहिनि कि असांखे पावन दुनिया ठाहे ॾियो। बाप सभिनि खे सुख ॾेई करे वेंदा आहिनि। पोइ पार्ट रिपीट थींदो आहे। दुनिया कॾहिं खलास न थींदी आहे। खलास थियणु इम्पॉसिबल आहे। समुद्र बि दुनिया में आहे। इहा 3rd फ्लोर त आहे न। चईंदा आहिनि जल में ई पाणी पाणी थी वेंदो आहे। पोइ बि पृथ्वी फ्लोर त आहे न, पाणी बि त आहे न। पृथ्वी फ्लोर कोई विनाश न थी सघंदो आहे। जल बि हिन फ्लोर में हूंदो आहे। 2nd ऐं 1st फ्लोर सूक्ष्म वतन मूल वतन आहे। त मां त जल थींदो न आहे। सूक्ष्म वतन में ऐं मूल वतन में त जल हूंदो न आहे। इहे बेहद सृष्टि जा 3 फ्लोर आहिनि। 1st फ्लोर मूल वतन, सूक्ष्म वतन 2nd फ्लोर, 3rd फ्लोर इहे सृष्टि। बाबा चईंदा आहिनि जंहिंखे तव्हां ॿारनि जे सवाइ ॿियो कोई बि न ॼाणंदो न। दुनिया वारा त चांद में वञी करे खोजनि था। असां सूक्ष्म वतन में वेंदा आहियूं न तॾहिं खां उन्हनि खे लॻंदो आहे मथे बि कोई दुनिया आहे। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सभिनि खे ख़ुशी सां ॿुधाइणो खपे। जो पूरा पास थींदा आहिनि उन्हनि खे अतीन्द्र सुख ॻायल आहे। जो रात ॾींहुं सर्विस से तत्पर रहंदा आहिनि, सर्विस ई कंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे ॾाढी ख़ुशी रहंदी आहे। कोई अहिड़ा ॾींहं बि ईंदा आहिनि जो मनुष्य राति जो बि जाॻंदा आहिनि, परंतु आत्मा थकी वेंदी आहे त सुम्हणो हूंदो आहे। आत्मा जे सुम्हण सां शरीर बि सुम्ही पवंदो आहे। आत्मा न सुम्हे त शरीर बि न सुम्हे। थकंदी आत्मा आहे। अॼु मां थकल आहियां। कंहिं चयो? आत्मा चई।
तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी थी करे रहणो आहे, इन में ई महिनत आहे। तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी थी रहणो आहे। बाप खे यादि न कंदव, देही अभिमानी न रहंदव त देह जी संबंधी आदि यादि ईंदा रहंदा। बाप चईंदा आहिनि त नंगा आया आहियो, पोइ नंगा ई वञिणो, मतिलबु आत्मा आया आहियो, पोइ आत्मा ई वञिणो आहे। इहे देह जी संबंध आदि भुलिजी वञो। हिन शरीर में रहंदे हुए मूंखे यादि करो त तव्हां सतो प्रधान थी वेंदो। बाप केॾी वॾी अथॉरिटी आहे, ॿारनि जे सवाइ कोई ॼाणंदो ई न आहे। बाप चईंदा आहिनि मां ग़रीब निवाज, कॾहिं साधारण सभी बाप चईंदा आहिनि मां आया ई ग़रीब निवाज, सभी साधारण आहिनि, पतित पावन बाप आया आहिनि। इहे ॼाणे वरितो त पतो न केतिरी भीड़ थी वञे, है न। इहे अगरि ॿारनि मां दुनिया वारे माण्हुनि ॼाणे वरितो त केतिरी भीड़ थी वेंदी। वॾा वॾा आदमी ईंदा आहिनि त केतिरी भीड़ थी वेंदी आहे। त ड्रामा में हिननि जो ई पार्ट रहण जो आहे। अॻियां हली आहिस्ते आहिस्ते प्रभाव निकिरंदो, विनाश थी वेंदो। प्रभाव निकिरंदो, जीअं जीअं प्रभाव निकिरंदो वेंदो उहो विनाश बि थींदो वेंदो। सभु थोरी मिली सघंदा बाप सां। यादि कंदा आहिनि त उन्हनि खे बाप जो परिचय मिली वञे, बाक़ी पहुची न पाईंदा। जीअं बांदेलियूं ॿार मिली न पाईंदियूं आहिनि, केतिरो अत्याचार सहन कंदियूं आहिनि, विकार खे छॾे न सघंदियूं आहिनि, है न। विकार खे छॾे न सघंदियूं आहिनि। चईंदा आहिनि सृष्टि कीअं हलंदी। अरे सृष्टि जो बोझ बाप ते आहे या तव्हां ते आहे? सृष्टि जो बोझ बाप ते आहे या तव्हां ते आहे? बाप खे ॼाणे वरितो त पोइ हीअं प्रश्न न पुछनि। चओ पहिरियों बाप खे ॼाणो, पोइ त सभु कुझु ॼाणे वरितो। सम्झाइण जी बि युक्ति खपे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि, प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि, प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सदा ही हाईएस्ट अथॉरिटी बाप जी यादि में रहणो। विनाशी देह खे न ॾिसी देही अभिमानी ठहिण जी महिनत करणी आहे। यादि जो सचो सचो चार्ट लिखणो, बाबा जी यादि जो सचो सचो चार्ट लिखणो। ॿियो आहे ॾींहुं राति सर्विस में रही अपार ख़ुशी में रहणो आहे। टिनी लोकनि जो राज सभिनि खे ख़ुशी सां सम्झाइणो। शिव बाबा जो श्रीमत ॾींदा आहिनि, हुननि में अटूट निश्चय रखी करे हलणो आहे। शिव बाबा जो श्रीमत ॾींदा आहिनि, उन्हनि ते अटूट निश्चय थी करे हलणो आहे। कोई बि विघ्न अचे त घबराइणो न आहे। रिस्पॉन्सिबल शिव बाबा आहे, इन करे संशय न अचे। वरदान, श्रेष्ठ वेला जे आधार ते सर्व प्राप्तियुनि जे अधिकार जो अनुभव करण वारा पद्मा पदम पति भाग्यशाली ठहो। पद्मा पदम भाग्यशाली ठहो। जो श्रेष्ठ वेला में जन्म वठण वारा भाग्यशाली ॿार आहिनि, उहे कल्प पहिरों जी टचिंग जे आधार ते जनम ते ई पंहिंजो अनुभव कंदा। उहे जन्म ते ई सर्व प्रॉपर्टी जे अधिकारी हूंदा। जीअं बीज में सॼे वृक्ष जो सार समायल आहे, ईअं नंबर 1 वेला वारी आत्मा सर्व स्वरूप जी प्राप्ति जे खज़ाने में ईंदे ई अनुभवी थी वेंदी। वेला वारी बाबा चवनि था, नंबर 1 वेला वारी आत्मा सर्व स्वरूप जी प्राप्ति जे खज़ाने जे ईंदे ई अनुभवी थी वेंदी। उहा कॾहिं हीअं न चईंदी कि सुख जो अनुभव थींदो आहे, शांति जो न, शांति जो थींदो आहे, सुख जो न।
सुख व शक्ति जो न सर्व अनुभवन से संपन्न हूंदी। केर जो श्रेष्ठ वेला में जन्म वठण वारी भाग्यशाली आत्मा आहे, त उन्हनि खे वो बाबा जी सब प्रॉपर्टी जी अधिकारी आत्मा हूंदी। स्लोगन आहे पंहिंजी प्रसन्नता जी छाया सां शीतलता जो अनुभव कराइण वारा निर्मल ऐं निर्माण ठहो। तव्हांजी प्रसन्नता जी छाया सां सर्व खे शीतलता जो अनुभव थिए, कराइण वारा निर्मल ऐं निर्माण ठहो। अव्यक्त इशारा एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। सर्व संबंध सर्व रसनायूं हिक सां वठण वारा ही एकांत प्रिय थी सघंदा। जॾहिं हिक द्वारा सर्व रसनायूं प्राप्त थी सघंदियूं आहिनि त अनेक तरफ़ वञण जी आवश्यकता ई छा आहे। सिर्फ़ु हिकु शब्द बि यादि रखो त उन में सॼो ज्ञान अची वेंदो, स्मृति बि अची वेंदी, संबंध बि अची वेंदो, स्थिति बि अची वेंदी, साथ साथ जो प्राप्ति थींदी आहे उहो बि उन हिकु शब्द सां स्पष्ट थी वेंदी है न। हिकु ही यादि, हिक जी यादि, स्थिति हिकु रस ऐं ज्ञान बि सार हिक जी यादि जो ई मिलंदो आहे है न। त हिकु शब्द बि यादि रखो त उन में सॼो ज्ञान, स्मृति, संबंध, स्थिति जो प्राप्ति आहे उहा सभु हुन शब्द सां ई स्पष्ट थी वेंदी। हिक जी यादि, स्थिति हिकु रस, ज्ञान बि सार हिक जी यादि जो ई मिलंदो आहे, प्राप्ति बि जो थींदी आहे उहो बि हिकु रस थींदी आहे है न। त बाबा चवनि था हिक सां ई सर्व संबंध रखो त सर्व रसनायूं प्राप्त थी वेंदियूं। त छा करिणो आहे असांखे, हिक खे यादि करिणो आहे, हुन में ई ज्ञान, स्मृति, संबंध, स्थिति सभु अची वेंदो त हिकु रस थी वेंदासीं। त बाबा असांखे चईं हिकु जो पाठ पढ़ाईं, प्रसन्नता जी छाया सां शीतलता जो अनुभव कराइण वारा बाबा चईं श्रेष्ठ वेला जे आधार ते सर्व प्राप्तियुनि जे अधिकारी ठहो। ॿियो कॾहिं बि बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा हलो, ज़िम्मेवार बाबा आहे, निश्चय रखो। ऐं बाबा केॾो वॾो गेस्ट हिन दुनिया में आया आहिनि त उन्हनि अमृत वेले खां हुन गेस्ट जो आदर सम्मान रखो। सुबुह जो उथी करे उन्हनि सां गुड मॉर्निंग करो, बाप जे संबंध सां प्राप्ति करो, टीचर जे संबंध सां सुठी रीति पढ़ाई पढ़ो, सतगुरु जी श्रेष्ठ मत ते सॼो ॾींहुं हलो, बाबा जी श्रेष्ठ मत ते हर संकल्प बोल कर्म करो, बाबा सां गॾु उथो वियो, खाओ पीओ, कर्म करो। एॾी ऊची ते ऊची अथॉरिटी हिन सृष्टि ते आई आहे, असांजे बुलावे ते ई आई आहे न। त जंहिंखे सॾु कयो आहे उन जी श्रेष्ठ मत ते त हलणो ई आहे, इन में ई सर्व जो भलो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।